समूरी दुनिया जे दौलतमंद माण्हुनि ते नज़र रखंदड़ फोर्ब्स मैगज़ीन गुज़िरियल हफ़्ते उन 13 मशहूर शख़्सियतुनि जी लिस्ट छापी आहे जिन पंहिंजी मौत खां पोइ दुनिया में सभ खां वधीक पैसा कमाया। उन लिस्ट में अहिड़ा रांदीगर, फ़नकार ऐं तफ़रीही दुनिया सां वास्तो रखंदड़ माण्हू शामिल आहिनि जेके हाणे हिन दुनिया में मौजूदु न आहिनि, पर इन बावजूदु उन्हनि जी आमदनी $1 करोड़ अमरीकी डॉलरनि खां मथे आहे। फोर्ब्स मैगज़ीन 2001 खां वठी गुज़ारे वियल मशहूर शख़्सियतुनि जी माली मामलातनि जी जाच शुरू कई। मैगज़ीन मुताबिक़ हलंदड़ साल इन शख़्सियतुनि जी कमाईअ में साल 2021 जे मुक़ाबले में 72% इज़ाफ़ो थियो आहे, जेको पाण में हिकु रिकॉर्ड आहे। इन लिस्ट में पहिरियों नंबर मशहूर लेखक J.R. टॉल्किन आहे, जेको लॉर्ड ऑफ द रिंग्स ऐं दी हॉबिट जहिड़ी मशहूर दास्ताननि जो मुसनिफ़ आहे। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे अॻूणे प्रोफेसर जो 1973 में इंतकाल थियो, पर इन्हनि जी दास्ताननि ते ठहंदड़ फिल्मुनि, वीडियो गेम्स ऐं ॿियनि शयुनि जे कॉपीराइट्स मां आमदनी जो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। J.R. टॉल्किन खां पोइ बास्केटबॉल स्टार कोबी ब्रायंट जो नंबर अचे थो। स्पोर्ट्स ड्रिंक कंपनी बॉडी आर्मर में इन जे शेयर्स खे कोका कोला कंपनी ख़रीद कया, जंहिंसां इन जे हिसे में $40 करोड़ आया। टे नंबर ते डेविड बोवी आहे, जंहिं पंहिंजी वफ़ात खां पोइ $25 करोड़ कमाया। चौथे नंबर ते एल्विस प्रेस्ले आहे, जंहिं जी आमदनी में $11 करोड़ जो इज़ाफ़ो थियो। पंजे नंबर ते फ़नकार जेम्स ब्राउन आहे, जंहिं पंहिंजी मौत खां पोइ $10 करोड़ कमाया। छहें नंबर ते नालो अचे थो मशहूर फ़नकार माइकल जैक्सन जो, जंहिं $7.5 करोड़ अमरीकी डॉलर पंहिंजी मौत खां पोइ कमाया। सतें नंबर ते फ़नकार लॉनार्ड कोहेन जो नालो आहे, जंहिं जी आमदनी में $5.5 करोड़ अमरीकी डॉलर्स जो इज़ाफ़ो थियो। अठें नंबर ते डॉक्टर सीयर्स आहे, जंहिं पंहिंजी वफ़ात खां पोइ $3 करोड़ 20 लख अमरीकी डॉलर कमाया। नाएं नंबर ते जेफ पोरकारो आहे, जेको टोटो बैंड जो लीडर हो। इन पंहिंजी मौत खां पोइ $2.5 करोड़ कमाया। ॾहें नंबर ते लेखक चार्ल्स शोलिस जो नालो आहे, जेको चार्ली ब्राउन किरदार जो ख़ालिक़ पिणु आहे। इन पंहिंजी वफ़ात खां पोइ $2 करोड़ 40 लख कमाया। 11 नंबर ते गुलकार ख़्वान गैब्रियल जो नालो आहे, जंहिं पंहिंजी मौत खां पोइ $2 करोड़ 30 लख कमाया। 12 नंबर ते जॉन लेनन जो नालो आहे, जंहिं वफ़ात खां पोइ $1 करोड़ 60 लख कमाया। ऐं आख़िर में 13 नंबर ते जॉर्ज हैरिसन आहे, जंहिं पंहिंजी वफ़ात खां पोइ $1 करोड़ 20 लख अमरीकी डॉलर कमाया। हिन लिस्ट में कंहिं बि औरत जो नालो शामिल नाहे, जॾहिं त लातीनी अमरीका जे मैक्सिकन म्यूज़िक स्टार ख़्वान गैब्रियल इन लिस्ट में शामिल आहे।